وإذ قال موسى لفتاه لا أبرح حتى أبلغ مجمع البحرين أو أمضي حقبا جै وقت حضرت موسا पंहिंजे खादिम खे चयो त आऊं मुसलसल हलंदो रहंदुसि एसि ताईं जो ॿिनि दरियाहनि जे मिलण जी जाइ ते पहुचां या घणो वक़्तु हलंदो रहंदुसि فلما بلغا مجمع بينهما نسيا حوتهما فاتخذ سبيله في البحر سربا पोइ जॾहिं इहे ॿिनि दरियाहनि जे मिलण जी जाइ ते पहुता त पंहिंजी खयल मच्छी खेनि विसरी वई पोइ उहा मच्छी समुंड खे चीरींदी हली वई فلما جاوزا قال لفتاه آتنا غداءنا لقد لقينا من سفرنا هذا نصبا पोइ उहे जॾहिं उतां रवाना थिया मूसा पंहिंजे खादिम खे चयो त नाश्तो खणी अच बेशक असांखे हिन पंहिंजे सफ़र में घणी तकलीफ़ पहुती आहे قال أرأيت إذ أوينا إلى الصخرة فإني نسيت الحوت وما أنسانيه إلا الشيطان أن أذكره واتخذ سبيله في البحر عجبا खादिम अर्ज़ कयो अजब जहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं वक़्तु असीं पथर जे पासे में टिकियासीं पोइ बेशक मूं मच्छी खे विसारे छॾियो ऐं मूंखे शैतान अजब जहिड़ी ॻाल्हि बयानु करण खां भुलाए छॾियो ऐं मच्छी त दरिया में अजीब तरीक़े सां वञण लॻी قال ذلك ما كنا نبغي فارتدا على آثارهما قصصا मूसा चयो त असां इहा ई ॻाल्हि तलबी थिए हज़रत मूसा ऐं संदसि खादिम पंहिंजे पेरनि जे निशाननि ते पोइते मोटिया فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما पोइ उन जाइ ते खेनि असांजे बाणनि मां हिकु माण्हू यानी हज़रत ख़िदर अलैहिस्सलाम मिलियो जंहिंखे असां पाण वटां रहमत ऐं वसी कयो हो قال له موسى هل أتبعك على أن تعلمني مما علمت رشدا हज़रत मूसा उनखे चयो त छा आऊं तव्हां सां उन ई शर्त ते गॾु रही सघां थो त तव्हां मूंखे उहो इल्मु सेखारियो जेको तव्हांखे इनायत थियल आहे قال إنك لن تستطيع معي صبرا हज़रत ख़िदर चयो बेशक तव्हां मूंसां सब्र सां रही न सघंदा وكيف تصبر على ما لم تحط به خبرا ऐं तव्हां उन ॻाल्हि ते कीअं सब्र करे सघो था जंहिंजी तव्हांखे ज़ाहिरी मालूमात नाहे قال ستجدني إن شاء الله صابرا ولا أعصي لك أمرا मूसा चयो इनशा अल्लाह ताला तव्हां मूंखे सब्र कंदड़ रहंदा ऐं आऊं तव्हांजे हुकुम जी नाफरमानी न कंदुसि قال فإن اتبعتني فلا تسألني عن شيء حتى أحدث لك منه ذكرا ख़िदर चयो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ताबेदारी करियो था पोइ तव्हां मूंखां कंहिं ॻाल्हि जो न पुछो एसि ताईं जो आउं पाण तव्हांखे खोले न ॿुधायां فانطلقا حتى إذا ركبا في السفينة خرقها قال أخرقتها لتغرق أهلها لقد جئت شيئا إمرا पोइ हज़रत मूसा ऐं हज़रत ख़िदर ॿई रवाना थिया एसि ताईं जो ॿई ॿेड़ीअ में सवार थिया हज़रत ख़िदर ॿेड़ी खे चीरण लॻो मूसा चयो तूं ॿेड़ी खे चीरी थो इन लाइ त मुसाफ़िरनि खे ॿोड़ी बेशक तूं इहो ख़राब कमु करी थो قال ألم أقل إنك لن تستطيع معي صبرا हज़रत ख़िदर चयो छा मूं तोखे न चयो हो त तूं मूंसां गॾु रही सब्र करे न सघंदे قال لا تؤاخذني بما نسيت ولا ترهقني من أمري عسرا हज़रत मूसा चयो तूं मूंखे मुंहिंजी वेसर सबबा पकड़ न कर ऐं तूं मूं लाइ मुंहिंजे कम में मुश्किलात पैदा न कर فانطلقا حتى إذا لقيا غلاما فقتله قال أقتلت نفسا زكية بغير نفس لقد جئت شيئا نكرا पोइ वरी ॿई रवाना थिया एसि ताईं जो ॿिन्ही खे हिकु छोकिरो मिलियो पोइ ख़िदर हुन छोकिरे खे क़त्ल करे छॾियो मूसा चयो छा तो बेगुनाह इंसान खे बग़ैर क़िसास जे क़त्ल कयो बेशक तो तमामु ख़राब कमु कयो
قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا حضرت خضر چيو छा मूं तव्हांखे न चयो हो त बेशक तव्हां हरगिज़ मूंसां गॾु रही صبر करे न सघंदा قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا मूंसां चयो जेकर मूं हिन खां पोइ तव्हां खां कंहिं शइ बाबति सवाल कयो त पोइ तव्हां मूंसां गॾु न रहिजो बेशक तव्हांखे मूं खां तकलीफ़ पहुती فانطلقا حتى إذا أتيا أهل قرية استطعما أهلها فأبوا أن يضيفوهما فوجدا فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا पोइ ॿई रवाना थिया हेसि ताईं जो उहे हिकु ॻोठ वारनि वटि पहुता ॿिन्ही ॻोठाणनि खां मानी तलब कई पर ॻोठाणनि ॿिन्ही खे मानी खां इनकार कयो पोइ मूसा ऐं खिदर खे उते हिकु दीवार हुई जेका किरण जे वेझो हुई पोइ उनखे खिदर सिधो करे छॾियो मूसा चयो जेकॾहिं तूं चाहीं हा त उन कम जी मज़दूरी वठी हा قال هذا فراق بيني وبينك سأنبئك بتأويل ما لم تستطع عليه صبرا खिदर चयो हाणे मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में जुदाई आहे ऐं जल्द तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी वज़ाहत करे ॿुधाईंदुसि जिन ते तोखे सबुर न थे आयो أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا पर ॿेड़ी पोइ इहा किन मिसकीननि जी हुई जेके दरिया में कमु कंदा हुआ पोइ मूं उन में ऐब कयो ऐं उन्हनि जे परे पासे हिकु बादशाह हो जंहिं हर सुठी ॿेड़ीअ खे गसब थे कयो وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا ऐं पर छोकिरो पोइ उन जा वालिदैन मोमिन हुआ पोइ असांखे ख़ौफ़ थियो त मथां इहो वालिदैन खे सरकशी ऐं कुफर में विझे فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما पोइ असां इरादो कयो त संदन रब उन्हनि लाइ उन जे एवज़ बहितरीन पुट अता करे जेको उन खां वधीक पाकीज़ ऐं वालिदैन लाइ वधीक कुर्बाइतो हुजे وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تسطع عليه صبرا ऐं पर दीवार पोइ इहा ॻोठ जे ॿिनि यतीम छोकरनि जी हुई ऐं दीवार जे हेठां उन्हनि ॿिन्ही जो खज़ानो मदफून हो ऐं उन्हनि छोकरनि जो पीउ साले शख़्स हो पोइ रब चाहियो त उन्हनि ॿिन्ही छोकरनि खे जवानी ताईं पहुचाए ऐं उहे पंहिंजो खज़ानो पाण कढनि इहा अलाह ताला जी उन्हनि लाइ रहमत आहे ऐं मूं पंहिंजी राय सां को बि कमु न कयो इहा वज़ाहत आहे उन ॻाल्हि जी जिते तूं सबुर नथे करे सघे ويسألونك عن ذي القرنين قل سأتلو عليكم منه ذكرا ऐं रसूल अरबी खां उहे यहूदी ज़ुल्करनैन यानी इस्कंदर रूमी बाबति पुछनि था तव्हां फरमायो ऐं जल्द तव्हांखे उनजो ज़िक्र पढ़ी ॿुधायां थो إنا مكنا له في الأرض وآتيناه من كل شيء سببا बेशक असां उनखे ज़मीन में इक़्तिदार अता कयो ऐं असां उनखे हर शइ हासिल करण जा असबाब मुहैया कया فأتبع سببا पोइ पाण हिकु रस्ते ते रवानो थियो حتى إذا بلغ مغرب الشمس وجدها تغرب في عين حمئة ووجد عندها قوما قلنا يا ذا القرنين إما أن تعذب وإما أن تتخذ فيهم حسنا एसि ताईं जो जॾहिं सिज लहण वारी जाइ ते पहुतो ऐं पाण महसूस कयईं त सिज हिकु कारे चिकड़ वारे चश्मे में लहे थो ऐं उन जाइ ते
एक क़ौम लधाई असां फरमायो हे ज़ुल्करनैन या तूं उन्हनि ते अज़ाब कर या तूं उन्हनि सां नेकीअ जो सुलूक इख्तियार कर قال أما من ظلم فسوف نعذبه ثم يرد إلى ربه فيعذبه عذابا نكرا ज़ुल्करनैन अर्ज़ कयो जे माण्हू ज़ुल्म कयो असीं जल्द उन ते अज़ाब कंदासीं उन खां पोइ उहो पंहिंजे रब ॾांहुं मोटायो वेंदो उहो उनखे सख़्तु अज़ाब कंदो وأما من آمن وعمل صالحا فله جزاء الحسنى وسنقول له من أمرنا يسرا ऐं पर जे माण्हू ईमान आंदो ऐं सुहिणो अमल कयो पोइ उन लाइ सुहिणी जज़ा यानी जन्नत आहे ऐं जल्द असां उनखे आसान कम ॿुधाईंदासीं ثم أتبع سببا पोइ पाण हिकु रस्ते ते रवानो थियो حتى إذا بلغ مطلع الشمس وجدها تطلع على قوم لم نجعل لهم من دونها سترا एसि ताईं जो जॾहिं सिज उभरण वारी जाइ ते पहुतो ऐं पाण महसूस कयईं त सिज उन क़ौम ते उभरे थो जंहिं लाइ असां सिज खां सवाइ का बि आड़ न रखी كذلك وقد أحطنا بما لديه خبرا उन्हनि जी हक़ीक़त हिन रीति आहे ऐं ज़ुल्करनैन वटि जेके असबाब हुआ उन्हनि जी असांखे ख़बर आहे ثم أتبع سببا उन खां पोइ पाण हिकु रस्ते ते रवानो थियो حتى إذا بلغ بين السدين وجد من دونهما قوما لا يكادون يفقهون قولا एसि ताईं जो जॾहिं पाण ॿिनि जबलनि जे विच में पहुतो त ॿिनि जबलनि जे साम्हूं उहा क़ौम ॾिठाई जेके कंहिंजी ॻाल्हि नथे सम्झा قالوا يا ذا القرنين إن يأجوج ومأجوج مفسدون في الأرض فهل نجعل لك خرجا على أن تجعل بيننا وبينهم سدا उन्हनि चयो हे ज़ुल्करनैन बेशक याजूज ऐं माजूज ज़मीन में फसाद कंदड़ आहिनि पोइ छा असीं तुंहिंजे लाइ कुझु माल गॾु करियूं इन लाइ तूं असां ऐं उन्हनि जे विच में का दीवार तयारु कर قال ما مكنني فيه ربي خير فأعينوني بقوة أجعل بينكم وبينهم ردما ज़ुल्करनैन चयो जेको मूंखे मुंहिंजे रब अता कयो आहे उहो तव्हांजे माल खां बहितर आहे पोइ तव्हां मुंहिंजी मदद कुवत सां करियो आऊं तव्हांजी ऐं उन्हनि जे विच में मज़बूत संदो क़ाइमु कंदुसि آتوني زبر الحديد حتى إذا ساوى بين الصدفين قال انفخوا حتى إذا جعله نارا قال آتوني أفرغ عليه قطرا मूंखे लोह जा ॻरा टुकड़ा आणे ॾियो एसि ताईं जो जॾहिं दीवार ॿिन्ही जबलनि जे बराबरि थी चयईं त बाहि खे हवा ॾियो एसि ताईं जो जॾहिं उनखे बाहि कयईं चयईं तव्हां मूंखे पिघलियल टामू ॾियो त उनजे मथां पलटिया فما استطاعوا أن يظهروه وما استطاعوا له نقبا पोइ याजूज ऐं माजूज उन दीवार ते चढ़ी न सघंदा ऐं न ई उन में सोरा कढी सघंदा قال هذا رحمة من ربي فإذا جاء وعد ربي جعله دكاء وكان وعد ربي حقا ज़ुल्करनैन चयो ही दीवार मुंहिंजे रब जी रहमत आहे पोइ जॾहिं मुंहिंजे रब जो वाइदो करीब ईंदो उनखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो ऐं मुंहिंजे रब जो वाइदो सचो आहे وتركنا بعضهم يومئذ يموج في بعض ونفخ في الصور فجمعناهم جمعا ऐं उन ॾींहुं असीं उन्हनि जी इहा हालत कंदासीं जो उहे हिक ॿिए सां मिली वेंदा ऐं सूर फूकी वेंदी पोइ असीं सभिनी खे गॾु कंदासीं وعرضنا جهنم يومئذ للكافرين عرضا الذين كانت أعينهم في غطاء عن ذكري وكانوا لا يستطيعون سمعا ऐं उन ॾींहुं असीं जहन्नम खे काफ़रनि जे अॻियां आणींदासीं जिन माण्हुनि जी अखियुनि ते मुंहिंजी निशानी ॾिसण खां पर्दा आहिनि ऐं उहे हक़ जी ॻाल्हि ॿुधण खां
आजिज़ आहिनि। أفحسب الذين كفروا أن يتخذوا عبادي من دوني أولياء إنا أعتدنا جهنم للكافرين نزلا छा पोइ काफ़र इहो गुमान कनि था त उहे मुंहिंजे बाननि लाइ मूंखां सवाइ मददगार बणाईंदा यानी जेके खेनि नफ़ो ॾींदा। बेशक असां काफ़रनि जी महिमानी लाइ जहन्नम खे तयार करे छॾियो आहे। قل هل ننبئكم بالأخسرين أعمالا الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا रसूल अरबी तव्हां फरमायो छा असीं तव्हांखे उन खां वधीक नुक़सान वारा अमल ॿुधायूं? उहे माण्हू जिन जी ज़िंदगी जा नेक अमल अलाह ताला जे दरबार में बातिल थिया ऐं इहे भाइनि था त बेशक उन्हनि नेक अमल कया आहिनि। أولئك الذين كفروا بآيات ربهم ولقائه فحبطت أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة وزنا इहे उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे रब जी आयतुनि ऐं जी मुलाक़ात जो इनकार कयो पोइ संदन अमाल बर्बाद थी विया पोइ असीं क़यामत जे ॾींहुं संदन अमलनि जी तोड़ न कंदासीं। ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا इहा जहन्नम संदन जज़ा आहे इन करे जो उन्हनि कुफ्र कयो ऐं मुंहिंजी आयतुनि ऐं मुंहिंजे रसूलनि खे मज़ाक बनायो। إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक अमल कया उन्हनि जी महिमानी लाइ जन्नतुल फिरदौस तयार आहे। خالدين فيها لا يبغون عنها حولا इहे उन में हमेशह रहंदा इहे उन मां निकरण न चाहींदा। قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا रसूल अरबी तव्हां फरमायो जेकॾहिं मुंहिंजे रब जे इल्म व हिकमत लिखण लाइ समुंड मस्त थी पवनि त समुंड मुंहिंजे रब जे इल्म व हिकमत लिखण खां अॻ में ख़तम थी वेंदा जेतोणीक असीं उन लाइ एतिरी ॿी बि मस आणियूं। قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا रसूल अरबी तव्हां आवाज़ फरमायो ऐं बज़ाहिर तव्हां जहिड़ो इंसान आहियां पर मूं ॾांहुं वही रब्बानी मोकिली वञे थी त तव्हांजो अल्लाह हिकु आहे। पोइ जेको माण्हू अल्लाह जी मुलाक़ात ते यकीन रखे थो उनखे घुर्जे उहो अमल साले करे ऐं पंहिंजे रब जी इबादत में कंहिंखे शरीक न करे।